सियारे जी मौसम में खाइण पीअण जो मज़ो ॿीणो हूंदो आहे। घर खां ॿाहिरि घटि निकिरण जे करे ऐं घणे खाधे पीते जे करे सियारे जी मौसम में जिस्म जी चर्बी तेज़ीअ सां वधंदी आहे, जंहिंजे करे वज़न वधी वञे थो ऐं मुख़्तलिफ़ मसइला पैदा थियनि था। अॼु असां अव्हांखे कुझु अहिड़ा सवला तरीक़ा ॿुधाईंदासीं जेकी अव्हांखे सियारे जी मौसम में वज़न वधण खां बचाइण समेत सिहत जी हिफ़ाज़त जो बि सबबु बणिबा। उन्हनि शयुनि ते अमल करण खां पोइ तव्हां जेतिरो वणे खाओ, पर तव्हांजे जिस्म में चर्बी न ठहंदी। जिस्म जी चर्बी खां बचण या मौजूद चर्बीअ खे ॻारण जे लाइ ॾींहं में हिकु भेरो 1 चमचो जाण हल्के गरम पाणीअ सां गॾु ज़रूर पियो या जाण जो काढ़ो ठाहे पियो। इन सां तव्हांजे जिस्म जी चर्बी बि ॻरंदी ऐं तव्हांजी सिहत बि बहितर रहंदी। हर खाधे खां पोइ ग्रीन टीअ जो इस्तेमालु करण सां मेटाबॉलिज़्म तेज़ थींदो आहे ऐं वज़न घटाइण में बि वॾी मदद मिले थी। सब्ज़ चांहि में मौजूद ECGC एंजाइम ऐं कैफीन जिस्म में मौजूद सणभ खे तेज़ीअ सां ख़त्म कंदी आहे ऐं वज़न वधाइण खां बचाए थी। वॾफनि जी तासीर भली जो थधी आहे, पर उन्हनि जो पाणी सियारे जी मौसम में बुख ऐं खाधे जे अहसास खे घटाए थो। इन लाइ वॾफनि खे सॼी राति पाणीअ में पुसाए रखो, सुबुह जो नेराणे इहो पाणी पी छॾियो। इन सां तव्हांजे मादे जी सिहत बि बहितर रहंदी, जेको वॾियुनि बीमारियुनि जो सबबु बणिबो आहे ऐं वज़न ते बि ज़ाब्तो रहंदो।